ऐवान ज़राअत सिंध सरकार खां हलंदड़ साल कम जो इमदादी अघु घटि में घटि 500 रुपया फी मण मुक़ररु करण सूबे में समूरी शुगर मिलूं 1 नवंबर खां हर सूरत में हलाए क्रैशिंग सीज़न शुरू करण जो मुतालबो करे 500 खां टको बि घटि अघु क़बूल करण खां इनकार करे छॾियो। ऐवान ज़राअत सिंध जो इजलास मरकज़ी सदर सैयद मीरान मोहम्मद शाह जी सदारत हेठि काल्ह तंज़ीम जे हेडक्वार्टर हैदराबाद में थियो। इजलास में वीडियो लिंक वसीले में ख़ास बदीन नवाब शाह नौशरो फिरोज खैरपुर सखर लाड़काणे ऐं जेकबाबाद जे आबादकार अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में ऐवान ज़राअत सिंध जे सदर सैयद मीरान मोहम्मद शाह ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार पासमा खे 7,90,000 मेट्रिक टन खंड एक्सपोर्ट करण जी पहिरियां ई इजाज़त ॾेई चुकी आहे, जॾहिं त हाणे वधीक 5 लख मेट्रिक टन खंड नवंबर में बि एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾियण जो इशारो ॾेई छॾियो आहे। अहिड़ी तरह पासमा खे 12,90,000 मेट्रिक टन खंड एक्सपोर्ट करण जी इजाज़त मिली वई आहे। हिन चयो त हिन वक़्तु आलमी मार्केट में खंड जो अघु $512 फी मेट्रिक टन हली रहियो आहे। अहिड़े हिसाब सां शुगर मिल मालिकनि खे खंड एक्सपोर्ट करण जो अघु $240 रुपयनि खां वधीक मिली रहियो आहे। इन करे हाणे पासमा वटि अहिड़ो को बि जवाज़ नाहे जो इहा हलंदड़ साल कम जे अघ ते मसइलो पैदा करे। हिन चयो त ऐवान ज़राअत सिंध हुकूमत खां मुतालबो करे थो त हलंदड़ साल सिंध में कम जो घटि में घटि इमदादी अघु 500 रुपया फी मण मुक़ररु करे 1 नवंबर खां समूरियूं शुगर मिलूं चालू करे क्रैशिंग सीज़न शुरू करण जो ऐलान कयो वञे त जीअं सिंध में तयार बीठल कम जे फसल जे वक़्त ते कटाई थियण सां कणक जी पोख थी सघे। हिन चयो त जेकॾहिं आबादकारनि खे कम जो अघु न मिलियो ऐं शुगर मिल मालिकनि वक़्त ते शुगर मिलूं न हलायूं त इन सां कणक जी पोख सख़्त मुतासिर थियण जो ख़दशो आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त आबादकारनि खे सारे जो घटि में घटि 4,000 रुपया फी मण अघु ॾियारियो वञे त जीअं आबादकारनि मां बेचैनी ख़तम थी सघे।